तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जी त सिंधी इंटर क्लास जो असां मुख़्तलिफ़ जेके सबक़ आहिनि उन्हनि जो हल थियल एक्सरसाइज़ूं पढ़ियूं पिए ऐं अॼु असीं पढ़ंदासीं सबक़ 5 जी जेका हल थियल एक्सरसाइज़ जेका मूं पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई आहे हल करण जी। सबक़ 5 जंहिंमें अल्लामा आहे काज़ी साहब जेको आहे शाह लतीफ़ खे मुख़्तलिफ़ नज़रियनि जे आधार ते जेको आहे वॾे में वॾो शाइर तस्लीम करे थो। सो हलूं था सबक़ जे तरफ़। त पहिरियों जेको मश्क में सवाल अचे थो त अल्लामा आहे काज़ी कहिड़नि आलमी नज़रियनि मयारनि मौजूदु शाह साहब खे दुनिया में ऐं दुनिया जो वॾे में वॾो शाइर साबित कयो आहे, तफ़सील सां लिखो। त उनजो जेको जवाबु आहे त अल्लामा आहे काज़ी 3 आलमी तनक़ीदी मयारनि मौजूदु शाह साईं जी शाइरी खे दुनिया जे वॾनि मां वॾे शाइर हुजण जी दावा कई आहे। जेका मयार जेके आहिनि उहे हेठि ॾियनि था। हाणे 3 मयार अल्लामा साहब ॾिना हुआ, जंहिंमें पहिरियों मयार जेको आहे उहो हिन क़िस्म सां आहे त हिन पहिरें मयार में अल्लामा साहब कार्यालय जी नज़रिए जो मिसाल ॾींदे सम्झाए थो त हिन नज़म खे छॾे नसर इख़्तियार कयो, छो जो अहिड़ो नज़म जंहिंमें तरन्नुम मौसीक़ियत न आहे ऐं उहो नज़म ॻाइण जो न हुजे त अहिड़े नज़म खे शेर नथो चई सघिजे। मतिलबु त उहो नज़म आहे जंहिंखे ॻाए सघिजे। नज़म उनखे चइबो जंहिंमें तरन्नुम मौसीक़ियत रिधम हुजे ऐं जंहिंखे ॻाए सघिजे त उनखे जेको आहे उहो नज़म चइबो आहे। त शाह लतीफ़ जी जेका शाइरी आहे उहो उनमें उहो सघ आहे, उहा मयार आहे जेको उन पहिरें जेको मयार ते पूरी रहे थी। त मतिलबु शाह साहब जी जेका शाइरी आहे उनमें तरन्नुम मौसीक़ियत शामिलु आहे ऐं उन सां गॾोगॾु उनखे जेको आहे ॻाए बि सघिजे थो। हाणे जेको ॿियो मयार आहे, ॿिए मयार में जेको आहे उहो ॿुधाए थो, जेको बयानु करे थो त जॾहिं कंहिं बि आला पाए जे शाइर जे शेरनि में लफ़्ज़नि जी तरमीम या उनमें जेका आहे इस्लाह कई वञे, लफ़्ज़नि जी फेरफार कई वञे त उन शेर जे समूरी तरन्नुम समूरी मौसीक़ियत में जेको आहे उहो तब्दीली अची वञे थी। त उहो जेको शेर हूंदो आहे उहो बहितरीनु हूंदो आहे जंहिंमें जेकॾहिं थोरी बि फेरफार कई थी वञे त उनजी माना मक़सदु मफ़हूम मौसीक़ियत तब्दील थी वञे त उहो हिकिड़ो पुख़्तो शेर हूंदो आहे। मतिलबु त शेर जी कसोटी खे या वॾे में वॾे शाइर खे परखण जे लाइ इहा हिकिड़ी ॿी कसोटी आहे। त लतीफ़ साईं जी जेका शाइरी आहे उनमें बि शाह साहब जी शाइरी में इहा ख़ूबी आहे त उनजे शेर जे जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि तव्हां बदिली करे छॾियो त समूरे शेर में जेका नफ़ासत तरन्नुम तवाज़न ऐं नज़ाकत जेका आहिनि उहा बदिलजी वञे थी ऐं उहो जेको बदिलाव आहे उनजो जेको आहे उन शाइरी खे जेको आहे उहो तब्दील करे छॾे थो। त इहो जेको आहे उहो ॿियो मयार आहे। त माना लतीफ़ जे शाइरी में जेकॾहिं असीं लफ़्ज़नि खे तब्दील कंदासीं त उहा शाइरी पंहिंजो मक़सदु या उनजी जेको तरन्नुम आहे या उनजो जेको नज़रियो आहे उहो जेको आहे न मुतासिर थी सघे थो। त लतीफ़ जी शाइरी सां जेकॾहिं ईअं कंदासीं त पोइ उहो जेको आहे न उहो ॿियो जेको मयार आहे उन ते पूरी न लहंदी। त मतिलबु शाइर उहो वॾो हूंदो आहे त जंहिंजी शाइरी में जेको हुन लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त उनखे ॿियो को बि जेको आहे तब्दील न करे सघे। इहो ॿियो मयार आहे। ऐं टियों मयार जेको अल्लामा आहे काज़ी साहब जेको आहे उहो पेश कयो आहे त ॿोली जो इस्तेमालु शाइरी में अहिड़े ख़्यालनि जो इज़हार कंदो आहे जंहिंमें जेको आहे न ॿोली जो इस्तेमालु जंहिंजे ज़रिए शाइर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो आहे। लतीफ़ उन कसोटी ते पूरो लहे थो। मतिलबु त ॿोली में जेके लफ़्ज़ आहिनि जेके वुसअत आहे उहा वधीक आहे ऐं हुन 18वीं सदी वारी सिंधी ज़बान सां ख़ूब निभायो आहे। मतिलबु त उन दौर जे रवाज मूजिबि जेके मौक़ूल लफ़्ज़ हुआ, मुनासिबु लफ़्ज़ हुआ, उन्हनि खे इस्तेमालु कयो आहे ऐं ज़बान में पंहिंजे ज़्यादा खां ज़्यादा जेको पंहिंजी ज़बान हुई, जेका राइज ज़बान हुई, उनखे जेको आहे शाइरी में इस्तेमालु कयो आहे ऐं ॿोली खे वधायो विझायो आहे। इहो हो टियों नज़रियो, जंहिं नज़रिए तहत जेको आहे न अल्लामा साहब जेको आहे शाह लतीफ़ खे दुनिया जो वॾे में वॾो शाइर तस्लीम करे थो। उनखां पोइ अचूं था सवाल नंबर 2 तरफ़ त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहे शाइरी ज़रिए सिंधी ॿोली खे कहिड़ी वुसअत ॾिनी, बयानु करियो। हाणे हिन जो जवाबु आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहे पंहिंजी शाइरी जे ज़रिए सिंधी ॿोली खे तमामु घणी वुसअत ॾिनी। हुन पंहिंजे कलाम में उन वक़्तु या उन दौर जे इस्तिलाहनि, मुहावरनि, तरकीबनि, वर्जीनस, शहरी सनतनि खे इस्तेमालु कयो। सिंध जे बरनि, बहरनि, वणनि, ॿूटनि, पखी पखण, जंगली जानवरनि, माॻनि, मकाननि
अवामी किरदारनि ऐं जेके अहम ऐं नंढड़ा जेके किरदार हुआ उन्हनि खे बि उभारियो, सकाफ़ती रंगनि खे जेको आहे पंहिंजी शाइरी में इस्तेमालु कयो, सकाफ़त खे उजागर कयो, रीतनि रस्मनि सोणनि साटनि खे जेको आहे पंहिंजी शाइरी में इस्तेमालु कयो। उनखां अलावा निज सिंधी ॿोली में जेको आहे इन्हनि समूरनि मौज़ूअनि खे निज सिंधी ॿोली में इस्तेमालु कयो, जंहिंजे ज़रिए जेको आहे सिंधी ॿोली जी पज़ीराई थई ऐं उन्हनि खे वुसअत मिली। शाब्द लतीफ़ रह जो शेर इंसानी ज़िंदगी जे हर हिकु पहलू खे केतिरे क़दुरु रोशन करे थो, बयानु करियो। हाणे जवाबु आहे, शाब्द लतीफ़ रह पंहिंजी शेर में इंसानी ज़िंदगी जे हर हिकु पहलू खे नुमाया कयो आहे, चाहे उहे ॾुख हुजनि, सुख हुजनि, जदोजहद जी अलामत हुजे, मुस्तक़िल मज़ाजी हुजे, ज़िंदगी मौत जे गहरनि फ़लसफ़नि खां वेंदे अंदर खे उजारण ताईं, तसव्वुफ़ जे ॻूढ़नि बारीक़ नुक़्तनि खे बयानु करे थो, त वहदतल वजूद खां वहदतल शहूर जे फ़लसफ़े खे बि बयानु कयो आहे। ज़िंदगी जे हर हिकु पहलू खे बयानु कयो आहे, जीअं प्यार, मोहबत, सचाई, ॿधी, इत्तेहाद, अमन, रवादारी, हक़, सीरत, इख़लाक़, ॾुख सुख, हुबल वतनी जहिड़े अज़ीम क़दरनि खे जेको आहे उहो शाह साहिबु पंहिंजी शाइरी में उजागर कयो आहे या नुमाया करे उन्हनि जी लुग़वी ऐं इस्तिलाही माना लिखण जी। हाणे बैनल अक़वामी, ठीकु आहे। हाणे बैन लफ़्ज़ जी जेका माना आहे उहो आहे विच में या ॿियनि, अल माना जो या मां, क़वाम अवाम जो जेको आहे, क़ौम जो जेको आहे जंहिंमें अवामी या आलमी। हाणे हिन जो जेको मक़सदु थींदो, इस्तिलाही माना थींदी त गॾियल क़ौमनि विच में या आलमी या क़ौमनि मां। तंहिंखां पोइ आहे तरक़ी याफ़्ता। हाणे तरक़ी मतिलबु सुधारो, वाधारो, याफ़्ता माना हासिलु थियल या मिलियल, मतिलबु त सुधरियल या अकबरो थियल, इहो थियो तरक़ी याफ़्ता जो इस्तिलाह। हाणे नुक़सानकार, हाणे नुक़सान जेको लफ़्ज़ आहे उनजी माना आहे घाटो या घटिताई, कार माना कंदड़ या सबबु बणिजंदड़। हाणे इनजी जेका माना थींदी उहो थींदो घटिताई कंदड़ या घाटो कंदड़ या नुक़सान कंदड़। तंहिंखां पोइ आख़िरी मश्क तरफ़ अचूं था, उन्हनि में लिखियलु आहे त फ़ेल अकर तर्क। हाणे फ़ेल अकर तर्क मूंखे चइबो आहे त अहिड़ो फ़ेल वर्ब जंहिंसां को बि फ़ाइल मौजूदु न हुजे, त उनखे जेको आहे असीं चवंदासीं फ़ेल अकर तर्क। हाणे मिसाल में किताब में ॾिनल आहे त तव्हां 5 अहिड़ा जेके फ़ेल आहिनि उन्हनि जा मिसाल ॾियो जेके फ़ेल अकर तर्क हुजनि। हाणे अॼु कराची वञिबो, हाणे तव्हां हिन में ॾिसो त फ़ाइल जेको आहे, सब्जेक्ट जेको आहे उहो मौजूदु न आहे। उनखां पोइ पींघ में लुॾिजे थो, मानी खाइजे थी, क्लास में पढ़ाइजे पियो, कापी ते लिखिजे पियो। हाणे हिननि 5 जुमिलनि में जेको आहे न उहो किथे बि फ़ाइल मौजूदु न आहे, त अहिड़ा जेके जुमिला हूंदा आहिनि त उनखे असीं चवंदासीं त इहे फ़ेल अकर तर्क वारा जुमिला आहिनि। सो अॼु जे लाइ एतिरो ई, इनशाला हाणे वरी नए सबक़ 6 सां गॾु हाज़िर थींदासीं। पहिरीं जेको अदीब आहे, लेखक आहे, उनजो पूरो प्रोफाइल जेको आहे तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि, उनखां पोइ जेको आहे सबक़नि जो एक्सरसाइज़ जेको आहे, मश्कूं जेके आहिनि हल करे तव्हांजे साम्हूं जेको आहे पेश कंदुसि। तव्हांखे हीउ वीडियो कीअं थो लॻे, पंहिंजी क़ीमती राय सां ज़रूरु आगाह कजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो। सिंध सलामत, साथ सलामत।